रानीपुर जे पिराणी हवेली में ज्यादती बाद बेदर्दी से क़त्ल थियल नींगरी फातिमा फाड़ो के क़त्ल केस की ॿुधणी कंदड़ जज बदली। खैरपुर की दहशतगर्दी तोड़ अदालत में फातिमा फाड़ो क़त्ल केस की ॿुधणी थी। पुलिस पीर असद शाह, फयाज शाह, हिना शाह, इम्तियाज मिरासी के अदालत में पेश किया। जज की बदली थियण सबब ॿुधणी न थी सकी। फातिमा की अमर, शबनम ऐं पीउ नदीम पारां धमकियूं मिलण जूं दाहूं। संदसि चवणु आहे त केस तां हथ खणण लाइ धमकियूं मिली रहियूं आहिनि। केस तां हथ न खणंदासीं। बिल्कुल वक्त फातिमा फड़ो केस जी अॼु ॿुधणी थियल हुई पर जज जी बदली थियण करे ॿुधणी मुलतवी कई वई आहे ऐं जेका तारीख़ आहे 28 मई मुक़ररु कई वई आहे अंगारज ॾींहुं। उन हवाले सां केस जे जवाबदारनि असद शाह, फयाज शाह, हिना शाह, जिलानी, इम्तियाज मिरासी खे पिण पेश कयो वियो। जॾहिं त अदालत जी ॿुधणीअ बैदि अदालत ॿाहिरां फातिमा फड़ो जे माउ शबनम फड़ो, वाल नदीम फड़ो अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त उन्हनि खे मिनतूं ऐं इलाज कया पिया वञनि केस तां हथ खणण लाइ, ठाह करण लाइ, पर कंहिं बि सूरत में ठाह न कंदासीं। असांखे अदालत में उमेद आहे ऐं उन्हनि चयो त जेको शायदि जे बयान जेके चेंज थिया आहिनि उन्हनि ते दबाव विझी उन्हनि को चेंज करायो आहे, पर असांखे जेको आहे जो अदालत में इंसाफ़ जी उमेद आहे। उन मौक़े ते फातिमा फड़ो केस जे वकील जो बि चवणु हुयो त जज जे बदिली थियण करे केस त मुलतवी थियो आहे, ॿुधणी मुलतवी थी आहे, पर हुन चयो त ईंदड़ ॿुधणीअ ते बि हिना शाह जिलानी ज़मानत लाइ ॾिनल दरख़्वास्त बि जेको आहे सो रद्द कराईंदासीं ऐं उन में असां दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। जी।